भाऊ भाभी ॾींहं में तव्हांजी घणा दफ़ा बेइज़ती कंदी आहे। भाभी ऐं बेइज़ती, अरे सॼे साल जो पैकेज वरितल आहे पुट। अच्छा। बंटी भैया बर्थडे की बहुत बहुत बधाई। केक वेक खाया, बनाया? थैंक यू। हाँ। किसने, भाभी ने बनाया होगा? अच्छा लगा होगा? ये तो कड़वा लगा था कड़वा लगा क्यों? क्योंकि वो मुझसे ही बनवाया गया अच्छा, और और मुझे घर का काम भी मुझे ही करना पड़ा। घर का काम भी? यार चंदन यार, मेडिकल ते तव्हांजे भला इनो मिले छा? हाँ मिलंदो आहे न। अॼुकल्ह कोका कोला फ्लेवर में बि आयो अथव। कोका किलो फ्लेवर घणे आहे भला इहो पैकेट? 90 रुपए। 90? हाँ। हे यार पता 30 रुपया छा जो कोल्ड ड्रिंक ते ख़र्च कयूं भला। तो चंदन भैया कहिड़ो हाल चाल आहे? बढ़िया आहे। अरे यार भैया अशोक भाई कहिड़ा लाइन? आनंद मंगल आहे। आनंद मंगल। ॿुधो आहे पहिरियों तव्हां ॾाढो पींदा आहियो, हाणे तव्हां बंदि कयो अथव। छा पीअणो? छा पीबो आहे? जेको पीबो आहे माण्हू पींदा आहिनि। दारू? ॿियो छा? हा घटि त कयो आहे, हाँ। पर हाणे फ़क़ति गुरड़ियूं कंदो आहियां बसि। यार बंटी, हाँ। हो जेको फल वारो आहे हाँ। त पपीतो वठणु वेंदो आहियांसि मां, अच्छा। त ॿियनि खे थपकियूं ॾींदो आहे अच्छा। ऐं पोइ टियों ॾींदो आहे मूंखे। अरे। कारण मूंखे सम्झ में न आयो छा कारण आहे हिन जो। अरे तो उन्हीं जो कारण इहो आहे हा, कि उन्हीं जे पापा उन्हीं खे सेखारियो हुनई कहिड़ी ॻाल्हि? कि तूं ॿ थपकी ॾेई करे टियों तूं खणी करे अगरि ग्राहक खे पपीतो ॾींदे हा। त उहो तोखे जानकार माण्हू सम्झंदई।